जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु कश्मीर शहर में मौजूद आहियूं जिते 14 अगस्त जे हवाले सां तयारियूं वॾे ज़ोर शोर सां थी रहियूं आहिनि। अचो त कश्मीर वासियुनि सां अहवाल वठंदासीं त उहो कहिड़े रीति 14 अगस्त मल्हाए रहिया आहिनि। असां 14 अगस्त जे ॾींहं ते हमेशह हर साल वांगुरु गुरुद्वारे साहिब खां रैली निकिरंदी आहे, जंहिंमें मुस्लमान भाई, हिंदू भाई, क्रिश्चियन ऐं सिख बिरादरी इकट्ठी थी करे असां वटि कश्मीर में ख़ासि करे कंहिं बि मज़हब जो कोई बि फ़र्क़ेवार सिस्टम न आहे। जॾहिं बि कोई अहिड़ो सिस्टम थींदो आहे या अहिड़ो कोई त्योहार ईंदो आहे, असां सॼे गॾिजी करे पाण में मुश्तरका थी करे उहा रैली कढंदा आहियूं। हिन दफ़े बि असां मुकमिल तयारी कई आहे। गुरुद्वारे साहिब खां 14 अगस्त जे ॾींहं ते गुरुद्वारे साहिब खां वठी प्रेस क्लब तक असांजी रैली कढी वेंदी, जंहिंमें पाकिस्तानी परचम और स्पीकरनि वग़ैरह जो सारो बंदोबस्तु गुरुद्वारे साहिब जे तरफ़ां थियल आहे। मां सॼे कश्मीर जी आवाम खे अपील कयां थो त 14 अगस्त जे ॾींहं ते मुश्तरका थी करे असां सां गॾु शाना बशाना थी करे जेकी आज़ादी जो ॾींहुं आहे 14 अगस्त उन ॾींहं ते भरपूर शिरकत करनि, असां सुठे नमूने सां रैली जीअं असां कढी सघूं। इन ई खां अलावा मां इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त मूंखे 14 अगस्त वॾे धूमधाम सां मल्हायूं था। 14 अगस्त जीअं ईद जो ॾियारो हूंदो आहे, इंशाअल्लाह ताला ईअं ई मल्हाईंदासीं। पाकिस्तान आज़ादु थियो सम्झो, ऐं इंशाअल्लाह ताला पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाकिस्तान पाईंदाबाद। 14 अगस्त जो ॾींहुं असांजे लाइ त इहो हिकु वॾो अहम ॾींहुं आहे। इन ॾींहं खे असां दिवाली जे ॾींहुं मञींदा आहियूं, जंहिंखे ॾियारी चवंदा आहियूं, हिंदू जो त्योहार हूंदो आहे। उन तहत असांखे 14 अगस्त जो ॾींहुं सेम टू सेम असांजे लाइ दिवाली जो ॾींहुं आहे। उन ॾींहुं असां पंहिंजो कारोबार बंदि रखंदा आहियूं। पंहिंजो कारोबार बंदि करे पंहिंजे रोडनि ते क़ौमी परचम खणी करे पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा हणंदा आहियूं ऐं पंहिंजे जी नाज़रीन, अवां कश्मीर वासियुनि जे मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़, मुस्लिम कम्यूनिटी, हिंदू कम्यूनिटी ऐं सिख कम्यूनिटी जे अॻवाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त हू 14 अगस्त वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। जी